नाज़रीन, नूरियाबाद वेझो ॻोठ सोडो बुरफत में माज़ूर नौजवान सिकंदर बुरफत सिंध सरकार खां माली मदद की अपील कई है। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है असद पालारी। नूरियाबाद वेझो हबकान मकान भरसा गोठ सोडो बुरफत में मज़ूर नौजवान सिकंदर बुरफत मज़ूरी सबब घर जो अकेलो कमाईंदड़ है। संदसि बेवसी और लाचारी सबब मज़ूरी की हालत में ड्राइवरी के फन की सिख्या करे वरती, जैमें पंहिंजो पेट और संदसि बच्चन की पालना करे थो। मज़ूर सिकंदर बुरफत आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त गुरबत मुफ़लसी और बेज़ूरी सबब बुखूं काटण ते मजबूर आहियूं। मज़ूरी सबब रोज़गार करण मुश्किल थी पियो है। मज़ूरी सबब ज़िंदगी इन ॾुखे वक्त में गुज़री रही है। गाड़ी हलाईंदा आहियूं, असांजी गाड़ी बिगड़ कलच न आहे, ॿ टंगूं खपनि थियूं, उज़बो न आहे, असांखे उज़बो ॾियो वञनि त असीं पंहिंजी रोज़गारी करे सघूं, मज़ूरी करे सघूं। मोटरसाइकिलियूं हलाईंदा आहियूं, इन में माना तकलीफ़ थींदी आहे, उज़बो न आहे त मज़ूरी करणु चाहियूं था त गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु आहे त असांजी टंग छी वञे त असीं गाॾियूं सही हलायूं, पंहिंजी मज़ूरी सही करियूं। सिंध गवर्नमेंट खे अपील करियां थो त मुंहिंजी हेल्प कई वञे, मुंहिंजे बच्चनि खे अटो पुॼाइण वारी इहा टंग मिलंदी त इहा जेकी टंग मुंहिंजी सही थी वेंदी त पोइ जेको कड़ो नालो आउं कमाए सघंदुसि, बच्चनि जो गुज़र करे सघंदुसि। गाड़ी हलाए पियो टैक्सी ड्राइवर, इन जे अंदरि जेको उन पैसेंजर खणी वेंदा आहिनि, इन जी टंग ॾिसी चवंदा आहियूं माज़ूर, इन जे करे उहे वीचारा हिन सां पैसेंजर जड़े ई केरु कोन थो। असांजे ज्ञानचंद सां इहा ई अपील कई वञे थी त इन वीचारे सां हेल्प कई वञे। पोले या मरीज़ आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि खे पघारूं ॾियनि पिया, जीअं त असां ज्ञानचंद इसराणी खे अपील कंदासीं त हिनखे व्यवहार कई वञे, हिनखे ॾिसे छो त असांजे ज्ञानचंद इसराणी असांजी तक जो आहे। त हिन वीचारे जो को सहारो न आहे, त असां चऊं था कि महिरबानी करे गवर्नमेंट में हिन कुझु मिलियो वञे, का नौकिरी का बि। ज्ञानचंद वाणीअ खे इहो करियूं था, अपील करियूं था त हिन जी वार करे असीं 6 महिल हुन खां परे वेठा आहियूं, बुझे कुझु हिन जो तंदारबो करे। तक जे चूंडियल नुमाइंदे MP ज्ञानचंद इसराणी असम सरकार के वार की अपील कंदे चयो त मज़ूरी सबब बुखूं काटण ते मजबूर आहियूं। माली सहायता करे मज़ूरी कोटा ॾेई रोज़गार ॾिनो वञे त जीअं बेचैनी ख़त्म थी सघे। कैमरामैन मिरसन अरबाब सां गॾु असद पालारी, आवाज़ TV न्यूज़, नूरियाबाद।